पसीता तरार जो शाबस हो जई ए मौत अणमुदाय तो आए लाड़ो करे हाँ लतीफ चवे को न पवई हाँ का खोट घायई अहिड़ो घोट मुंद न हुई जंहिंजे मरण जी। गुर्जर दोस्त मुसलमान भाइयों, रब करीम जा तव्हां सां गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथां अणगणिया एहसान ऐं मेहरबानियूं जंहिं रब पाक मुहर्रमुल हराम जहिड़े मुक़द्दस महीने में इन सख्त गर्मीअ वारे मौसम में इन खैरात फी सबीलिल्लाह जे मौके ते रब साईं पंहिंजे पाक घर में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। मुहर्रमुल हराम जो जी बाबरकत महीनो शुरू थियो आहे। झर जंग कच्चे पके ॾींहं रात शहादत फारूक हुसैन कॉन्फ्रेंस शहादत हुसैन बिन अली कॉन्फ्रेंस शहादत अजमत शहादत करबला कॉन्फ्रेंस ये मुख्तलिफ नालन सां वडियूं नंढियूं कॉन्फ्रेंसूं थी रहियूं आहिनि। हर हिकु आशिकनि जे नालनि वारे लिस्ट में नाले लिखण जे कोशिश में आहे। शल अल्लाह साईं तव्हां असांखे सहाबा किराम जो भी सच्चो गुलाम बनाए त अहल बैतन सदोरन जो भी सच्चो गुलाम बनाए। मुहर्रमुल हराम मोमिनन जे लाए वडन रहमतुन ऐं बरकतुन वारो महीनो। मुहर्रमुल हराम ज़ालिमन जे लाए तबाही जो महीनो। हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, मुहर्रमुल हराम मोमिनन जे लाए लाइट बंद कर। मुहर्रमुल हराम मोमिनन जे लाए वडे एजाज़ ऐं खुशियुनि वारो महीनो आहे ऐं ज़ालिमन जे लाए वडी तबाही वारो महीनो आहे। कीअं? मुहर्रमुल हराम जे महीने में पंहिंजे असली ॾाॾे वॾे हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तौबा रब क़बूल कई। हवा ॾाॾे साईं जी तौबा क़बूल थी। मुहर्रमुल हराम जो महीनो इहो पंहिंजे लाइ एज़ाज़ आहे कि न आहे? तफ़सील में नथो वञा। मुहर्रमुल हराम जे महीने में अल्लाह साईं नूह अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन जे असहाबन सगोरन खे उन टाइम जे तूफ़ान खां बचाए ॿेड़ीअ में पार करायो। जूदी जबल ते पहुचे सालिम पहुचरायो। नूह नबी पंहिंजे सहाबे समेत सालिम निकितो। उन जा ज़ालिम सभु तबाह थिया। महीनो मुहर्रमुल हराम। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम भी ॿेड़ीअ ते पार, उन जा सलीती सहाबा भी ॿेड़ीअ ते, पर जेके ज़ालिम हुआ उन टाइम जा उहे सभई बुॾी विया, तबाह थी विया। महीनो साॻो ई मुहर्रमुल हराम। मुहर्रमुल हराम जे महीने में अल्लाह साईं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बाहि मां बचायो। बाहि मां वरी फिरो वरी निमरूद वारनि खे उन में तबाह कयो। महीनो मुहर्रमुल हराम जो।
महीनो हलंदा जो सागोई मुहर्रमुल हराम जो महीनो अल्लाह साईं मूसा कलीमुल्लाह के सहाबा समेत दरियाए नील क्रॉस करायो फिरौन के फौज समेत बोड़ायो मोमिनन जे लाए एजाज जो ज़ालिमन जे लाए तबाही जो मोमिनन जे लाए एजाज जो ज़ालिमन जे लाए हज़रत उमर फारूक जे शहादत जो महीनो मुहर्रमुल हराम मासफा छाप कर दो क्या मुझे सोने हुसैन ऐं उन जे 72 साथिन जे शहादत जो महीनो केरो मुहर्रमुल ऐं शहीद हर एक न थींदो आ जंहिंजी चूंड रब कंदो शहीद हर एक न थींदो आ जंहिंजी चूंड हाय हाय सोनो हुसैन चओ त वाह हुसैन खटी वञण वारे के चइबो वाह खटी वञण वारे के चइबो वाह हाराइण वारे के चइबो हाय हाय हाराइण वारे के चइबो सोने हुसैन खटियो आ 72 साथिन समेत खटियो आ इब्न ज़ियाद हारायो आ शिमर हारायो आ यजीद हारायो आ सोनो हुसैन उन्यो रही भी अज भी जिंदा आया हो ढवते अज भी मुर्दाबाद जेके उन्यारा आ हुए अज भी एडी गर्मी तो कोने जो मसा उठ गया आए ना जेके उन्यारा आ हुए अज भी जिंदाबाद जेके ढवते आ हुए अज भी या चूंड अल्लाह जी या चूंड अल्लाह अकबर नबी भी हर एक न थींदो आ पर जेके रब साईं चूंडींदो आ शहीद भी हर एक न थींदो आ पर जंहिंजी चूंड अल्लाह सोने हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत 10 मुहर्रमुल हराम ते सोने उमर से जी शहादत पहली मुहर्रमुल हराम ते ऐं ॿुधो हिकु अथव अज़मत सहाबा ॿियो अथव अज़मत अहल बैत टियों अथव सहाबा ऐं अहल बैत जा पाण में रिश्ता चौथों अथव सहाबा ऐं अहल बैत जी पाण में मुहब्बत सहाबा छाखे चइबो अहल बैत छाखे चइबो तो असां के हुकुम कहिड़ो आहे सहाबा ऐं अहल बैत जे लिहाज़ सां अल्लाह सईं जिनके नबूवत दी उन्होंने नबियन भी पंजे जुबान मुबारक में लफ्ज केड़ा कढिया अब इन कुरान पाक में लिखो पियो इन कुरान पाक में लिखो पियो त अल्लाह जिन ते इनाम कया उहे 4 किस्म माण्हू घणा फरमाया उलाइकल लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वशुहदाए वसालिहीन पहिरियों दर्जो नबियन जो ॿियो दर्जो सिद्दीकन जो टियों दर्जो शहीदन जो चौथों दर्जो सालिहन जो पर पहिरियों दर्जो कंहिंजो नबी मिनन नबी जी पहिरियों दर्जो कंहिंजो नबी असांजो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वर सवाल को नबियन जा भी इमाम मां अज़मत शहादत के लिहाज़ सां जे साम्हूं हिकिड़ो मिसाल तो पेश कयो दुनिया जो दस्तूर